अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 7 नवंबर 11:30 थिया आहिनि। देरि सां व्लॉग शुरू कयो आहे छो त हिकु त मां निंड कई 2-3 कलाक एक्स्ट्रा ऐं ॿियो कंटिन्यू कमु पई कयां। मां सोचियो तव्हां सां छा शेयर कयां, सो हाणे मां व्लॉग जी इब्तिदा कयां थी। हाय राति 8 रिलियूं धोतियूं ऐं हिते कुझु रिलियूं भिॼाए रखियूं आहिनि, कुझु रिलियूं हिते हेठि पयूं आहिनि ऐं ॿियो मथां मां तव्हांखे ॾेखारियो मां चादरूं लाहिया आहिनि कबट मां, न पई लाहे सघां, मथां बि उछलायूं आहिनि सॼियूं, कुझु हिते पयूं आहिनि ऐं हलूं था ॿाहिरि बि इलाही सारो कमु कयो आहे। सुबुह खां बसि हणणु आहे, कम 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 ऐं बसि कम। क़ाइदे आज़म चयो काम 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 और बसि काम। सो मां हे पाइप कढियमि छो त मोटर ठही वियो, मूंखे ॿाहिरि ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पाणी ॾियणो हो, ॿाहिरि नथी वञा, रहो कोन्हे, ठीकु आहे। सो ही हिननि सभिनी खे वॉश कयुमि ऐं हिननि मां कचिरो कढियो अथमि। कचिरे जा इहे तव्हांखे सुकल गाह ऐं पन हेठि ढेर नज़र ईंदो, साइड ते करे छॾिया आहिनि। इहो कमु थियो ऐं हाणे घर जे अङण में सफ़ाई करणी आहे। पहिरीं त पाइप वढ़ींदमि, उनखां पोइ कल्ह वारो कचिरो अञा ताईं पियो आहे। आख़िर इंसान जे कम जी का लिमिट आहे। ऐं सुराण जे हवाले वरी जेको किचन हूंदो आहे, सैटरडे संडे माई न हूंदी आहे, सैटरडे सुबुह जो कमु करे हली वेंदी आहे, पोइ बाक़ी 2 ॾींहं सुराण कंदी आहे, त उनखे मां ॿियो कुझु नथी चई सघां। पोइ बि मूंखे रिलियूं सुकड़ियूं विझराइण, हंध लाराइण में इलाही कमु करे थी। सो हुन पासे जा प्लांट्स मां सॼा धोई छॾिया आहिनि, हिन पासे जा मां न धोईंदी आहियां छो त मुंहिंजो काठ जो शेल्फ आहे, तंहिंजे करे हिननि खे वरी अलॻि टाइम ॾियणो पवंदो। बहरहाल अल्हम्दुलिल्लाह हिकिड़े पासे जो कमु थी वियो। हाणे हिते सभु कुझु सिधो कयां, अङण साफ़ु कयां ऐं पोइ वरी रिलियूं ऐं चादरूं धोइणु शुरू कयां। स्टोर जो दर खोले छॾियो आहे ऐं असल में अॼु मां हुन छोकिरे जी सफ़ाई लाइ चयोमि, नंढड़े खे, त हुन चयो मां संडे ते ईंदमि। मां संडे पोइ मना कयोमांसि, छो मां चयमि हे मां कपिड़ा मथे सुकणा विझंदमि, धोईंदमि त मिटी उथंदी ॾाढी। सो हाणे हीअ जेके न मुसला इहे सभु शॉपर में हुया, त उहो शॉपर मां उछलाए छॾियो, हिननि खे उस में रखियो आहे। हीअ मुंहिंजा नंढड़ा कुशन्स बि जेको हुया हिकिड़े शॉपर में हुया, त इन्हनि खे बि मां हिते उस जे लाइ रखियो आहे। हीअ जीअं पैकिंग में हुई त हिनजो पैकेट सिर्फ़ु उगी छॾींदमि ऐं बाक़ी जेके ही खुलियल हुयूं उहे सभु धोपनि थियूं। हीअ रिली मुंहिंजी ठहियलु आहे, दिलि चए थी वरी अहिड़ी ठाहियां। तव्हां हीअ टुकरियुनि जी माप त ॾिसो न, 2 आङुरियूं स्क्वायर, ट्रायंगल सफ़ा नंढा। हीअ सर्बिया 9 पैच डिज़ाइन, 9 पैच क्विल्ट। सो ब्लैक एंड वाइट बि हिकिड़ो वॾी माना वैराइटी आहे असां वटि सिंध में रिलियुनि जी, टुकरियुनि जूं। त हीअ मुंहिंजी ठहियल हिकिड़ी प्यारी रिली आहे। सो हाणे हलूं था हेठि, उते बि कुझु विझी आई आहियां, सोचां थी उहा रिली बि तव्हांखे ॾेखारियां त उनजी तव्हांखे स्टोरी बि ॿुधायां। सो लही आयमि, हितां जो बि थोरो मंज़रु तव्हांखे ॾेखारियां। हे 8 रिलियूं राति जो धोतियूं, जेके सुराण लाइ हिते वेढ़े रखी वई आहे, इहे कबट में विझंदमि। ऐं पाणी जी बोतलूं फ्रिज में हूंदियूं आहिनि असां जूं, हाणे कढी ड्राई करे बिल्कुलु ते रखियूं आहिनि, त इहे बि स्टोर कयां कबट में। ऐं हीअ जेको आहे ऑयल जो दॿो, छो त ॾाढा मज़बूत दॿा हूंदा आहिनि ऐं मां अक्सर जीअं माण्हुनि जे लाइ थांव या शयूं वठंदी थी रहां अलाह जो हुकुम सां, पोइ पैकिंग में मूंखे कमु ईंदा आहिनि, त मां एज़ इट इज़ इहे तेल वारा दॿा रखी छॾींदी आहियां। हे आहिनि कुझु शयूं, इहे बि शॉपर में हुयूं, हिननि जा शॉपर इलाही उछलाइबा। हे ॾिसो हीअ टुक अथव, बहरहाल वधीक नथी ॾेखारियां, हे मुंहिंजी सुराण जे लाइ रखियल आहिनि। त हे हुनजे हिसे जो सामान आहे कुझु, त जेको मां थेलियुनि मां कढी ऐं थेलियूं हे उछलाए छॾींदमि, ॾाढी मुश्किल थी थिए। सो ऐं हाणे हलूं था हेठि, सभु कचिरे में वेंदियूं थेलियूं। उफ़ 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 हिकिड़ी हीअ रिली आहे जेका मुंहिंजी ठहियलु आहे ऐं सुगन जेसि ताईं घर में हुई हिते, त इहा रिली पाईंदी हुई, त हीअ सुगन जी रिली आहे। हिकिड़ी हीअ रिली आहे, अली जेसि ताईं हिन घर में असां सां गॾु रहंदो तेसि ताईं हीअ अली जी रिली हूंदी। ॿुधाइजो हीअ कीअं आहे। हिन रिलीअ जो हिकिड़ो बैकग्राउंड आहे, हिकिड़ी स्टोरी आहे। जॾहिं मां 7th क्लास में पढ़ंदी हुअमि तॾहिं मुंहिंजे नंढे चाचे जी शादी थी ऐं पोइ उहा हिकिड़ी धूमधाम वारी शादी, ऐं अलाए केरु हुन में मिट माइट दोस्त अज़ीज़ सभु इनवाइटेड हुया। त पोइ जीअं ॻोठनि में रिवाजु हूंदो आहे न, हंध घुराइबा आहिनि, खटूं घुराइबियूं आहिनि ओड़े पाड़े मां ॻोठ मां, त हिकिड़ी रिली अहिड़ी कंहिंजे घरां, बसि मूंखे यादि आहे कंहिंजे घरां आई, नालो नथी खणां छो तव्हां नथा सुञाणियो, कंहिंजे घरां हिकिड़ी अहिड़ी रिली आई। 7th क्लास जो मां ॿार, हे मां डिज़ाइन पंहिंजे दिलि में विहारे छॾियो, ठीकु आहे। उन में पर हे न हुया कॉर्नर्स, हिन में तव्हां ॾिसंदव न, हिकिड़े में मां रेड कॉर्नर आहिनि, ॿिए में ग्रीन आहिनि, इहा मुंहिंजी पंहिंजी क्रिएशन आहे। त हीअ मां पोइ एतिरनि सालनि खां पोइ शादी थी वई, ॿार बचा थी विया, वांदी थी मां हीअ रिली क्रिएट कई
ऐं इन में जेको आहे मां कटिंग करे ही सॼा पीसिस कचा करे कचा टाका हणी मां हे ॻोठु मोकिलिया उतां सिबजी आया। उन खां पोइ वरी मां हिननि खे हिन येलो पटियुनि सां ऐं रेड ऐं ग्रीन स्क्वायर सां ॻंढियो आहे। ग्रीन जेके कॉर्नर आहिनि उन्हनि जे विच में ग्रीन हयो आहे ऐं जेके रेड आहिनि कॉर्नर उन्हनि जे विच में रेड हयो आहे। ऐं हिन जो ही सिंपल बॉर्डर, इहे मुंहिंजा शौक़ु रहिया आहिनि सॼी ज़िंदगीअ खां। त तव्हां सोचो त 7th क्लास में हूंदमि मां तॾहिं खां मां इहो सोचियो ऐं तक़रीबन 40 सालनि जी उमिरि ताईं अचे मां हीअ रिली ठाही। नेठि मां उहो पंहिंजो शौक़ु पूरो कयो। सो अञा सिलसिलो जारी आहे, चादरूं टुवाल अञा अलाए छा छा पियो आहे। अञा 2-3 रिलियूं बि आहिनि जेके मां भिजाए आई आहियां, उहे तव्हां सां शेयर कयां थी। सो हलूं था वरी वॉशिंग एरिया में। ॿ थियण वारा आहिनि ऐं मां ॾाढा सारा कपिड़ा धोता आहिनि। यकीन कयो सॼो घरु जेको आहे हेठि मथे अंदरि ॿाहिरि धोबी घाट आहे। फाइनली असां चेक कयोसीं त मुसलनि में बि कुझु गड़बड़ हुई, दाग हुया हिननि ते, त मुसला बि सॼा हिते धोई विधा अथमि। मथे सॼो घरु मुंहिंजो धोबी घाट आहे ऐं हेठि बि ॾिसो जीअं मां कंदी आहियां त ही हालति आहे। सॼियूं चादरूं एक्स्ट्रा जेके बि आहिनि विहाइण जूं छऊं इहे सभु मां हैंगर्स में विझी हिते टंगियूं आहिनि। रिलियूं अलॻि थियूं सुकनि ऐं लंच मुंहिंजी ज़िमेदारी न आहे। अॼु जेको आहे सुराण पंहिंजो कल्ह जेको बर्गर बन वठी आई, त सुराण जेको आहे बर्गर्स थी ठाहे। हे हिन जी ॾाढी पुराणी रेसिपी आहे, हैदराबाद खां वठी ठाहींदी आहे इहे। सो जी सुराण जी क्रिएट कयल आहे। सुराण चए थी, तूं ज़ोर सां चई थी सघीं। त मां बि चयमि त ठीकु आहे, लंच मां मुंहिंजी जान छुटी। हालांकि कल्ह वारो पालक ऐं मच्छीअ जो बोड़ बि पियो आहे। सो हिन इहो ठाहियो आहे त हेॾां इहे बन सेके थी पई। मां बि पंहिंजे लाइ हिकिड़ो बन सेकींदमि, उनखां पोइ मां खाई पी ऐं विंझंदमि, निमाज़ पढ़ंदमि ऐं कपिड़ा धोइण छॾियां थी, छो त मां ॾाढी थकिजी पई आहियां। इहो इनशाला वरी कपिड़नि जो सिलसिलो सुभाणे वरी अञा कंटिन्यू थींदो या ॿिए बि मां राति जो ई करे छॾियां, हिकिड़ा सुकनि इहे लाहे रखां त पोइ ॿिया जेके आहिनि मां धोईंदमि। 4 थियण वारा आहिनि ऐं मां वञा थी मथे। सो हीअ रिली बि पई आहे जेका मां बारिश में यूज़ कई, अञा न धोती आई आहे। हे चादरूं अञा न धोतियूं आहिनि ऐं मथे जी सूरत हाल इहा आहे। हिते मथे बि मुसलो पियो आहे। हिते हिकिड़ी पुराणी फरासी आहे, सुकणी विधी आहे। पुराणी आहे, फिटल आहे, पर नई आहे सफ़ा, माना इलाही अरसे जी आहे, पहिरीं जी, पर यानी ख़राबु न थी आहे, उहो रंग फिटियो अथसि। सो जॾहिं असां हेठि गदा वग़ैरह विछाईंदा आहियूं, को महिमान अची वञनि, घणा हंधि विछाइणा पवनि, पोइ उन्हनि जे हेठां मां पुराणियूं रिलियूं गदनि जे हेठां या इहा पुराणी फरासी विछाईंदी आहियां। सो मथे त हलूं अञा। सो छित जो सुख, खुलियल जाइ जो सुख इहो आहे जो शयूं जल्दी सुकी थी वञनि। हीअ रिली बि सुकी वई मुंहिंजी, जेका मां तव्हां सां शेयर कई, त मां हिते विझी वई हुयमि। चादरूं बि हिते विधियूं इलाही सारियूं। सो हाणे इहे सभु हितां खणा थी, हेठि संदल ते पहुचाईंदमि ऐं स्टोर जो दर अञा खुलियल हूंदो, छो त उस वेंदी हेॾे, जीअं जीअं शाम थींदी वेंदी त उस हिन पासे जी थींदी वेंदी। त हाणे हीअ सभु हितां लाहे हलूं था हेठि। खणी आयमि हिते, हिननि खे अञा फैलायो अथमि, छो त हे इलाही हिक ॿिए जे मथां ढेर सारा विधियल आहे, हितां हुतां किथां न किथां घिमियल आहिनि। ऐं हीअ रिलियूं सभु वेड़ी पयूं आहिनि माशाल्लाह, जेके सुराण वेड़े रखियूं, हीअ हाणे लाहे आहिनि कुझु। ऐं हीअ सभु शयूं जेके आहिनि हाणे मां हिन कबट में कंदमि सेट। माशाल्लाह संदर ख़ाली थी वियो, बाक़ी हिननि खे थोरी देरि छॾियां थी, छो त हेठि बि इलाही कुझु पियो आहे अञा सुकण लाइ। हिते तारीख़ जे कमरे में हीअ रिली मां सिबराई हुई। इहे सभु मुंहिंजा वॻा हुया प्लेन, कंहिं ज़माने में मां रेशमी पाईंदी हुअमि, हाणे सोचे करे साथ मुंहिंजे त हीअ मां सिबराई पंहिंजे ॻोठ मां। हीअ रिली ताहिर खे गिफ्ट मिली नवाबशाह मां, तॾहिं उहो नवाबशाह ब्रांच में कमु कंदो हो, त उतां कंहिं माण्हू हुनखे रिली गिफ्ट ॾिनी। पोइ वरी असां अहिड़ियूं 2 ऑडर ते बि उन्हनि खां साॻनि खां ठारायूं, हिकिड़ी सुगन लाइ, हिकिड़ी सुराण लाइ। सो सुगन पंहिंजी खणी वई, सुराण जी अञा पई आहे। त हाणे हलूं था हेठि। हे मुंहिंजा शेल्फ हिते पिया आहिनि ऐं सची ॻाल्हि ॿुधाए, वहम न कजे, पर मूंखे लॻंदो आहे त मुंहिंजो हेठि जेका कमरे में तबाही ऐं जेकी मुंहिंजी शयूं ज़हन थी न, मुंहिंजी मासी नज़र लॻी ज़ेरा जी। रोज़ घुरंदी, भाजी एक इसमें से दे दे, मैं अपने किचन में रखूँ, भाजी एक अलमारी खाली हो तो दे दे, सुगन भाजी की शादी हो गई, वो अलमारी मुझे दे दे। ॾाढो तपायो हिन। सो बहरहाल ॾिनसि त मां कोन, पर हुननि जी नज़र काई हुई मूंखे। सो हाणे हे 2 बि खयूं आहिनि बॉटल्स, कुझु क्राफ्ट न कंदमि त मज़ो न ईंदो। सो अञा कपिड़नि वेढ़ण ऐं धोइण जो सिलसिलो जारी रहंदो। हे हिकिड़ो टब भरियल मां तव्हांखे ॾेखारे चुकी आहियां। मुसला बि सभु एक्स्ट्रा आहिनि माशाल्लाह। असांखे, मां त कुर्सीअ ते नमाज़ पढ़ंदी आहियां, सुराण खे पंहिंजो अलॻि मुसलो आहे, ॿिया हे एक्स्ट्रा जेको ईंदो वेंदो आहे त पिया हूंदा आहिनि। कुझु हे कपिड़ा आहिनि, चादरूं, एतिरो ई सामान अञा मथे कबट में ॿियो बि थींदो, पर सो अॼु जो त मुंहिंजो सफ़ा
हाल पूरो आहे, तंहिंजे करे अॼु मां वधीक कमु नथी कयां। हे बॉटल्स पिसाईंदमि छो त हिननि ते हे लेबल्स आहिनि त इहे जीअं लही वञनि। हीअ मग बि मां हुतां लाहौर मां वरितो, पैकेजिस मॉल तां। ॾाढो पियो वणे मूंखे, एॾो वॾो कप आहे डेकोरेशन जो आहे। सो हाणे ॿाहिरां जा बि कुझु कपिड़ा ॾिसां त जेके सुकिया हुजनि लाहियां ऐं ॿियनि खे थोरो वाउठो करे विझां, उन्हनि खे अलॻि अलॻि फैलाए छॾियां। बहरहाल हे 2-3 ॾींहं त शदीद कम जा आहिनि। कल्ह मूंखे अम्मा बि चए पई तूं एॾनि ॾींहंनि खां पोइ फ़ोन कयो। मां कल्ह फ़ोन कयोमांसि, पोइ ॿुधायोमांसि अम्मा मां वांदी न हुयमि, मां हेॾनि मसइलनि में फासी वई आहियां। हे ऑफ वाइट चादरूं आहिनि 2 ऐं सिंगल बेड जूं, ऐं हे हिननि जूं 6 आहिनि विहाणनि जूं। हे कंहिं ज़माने में अली खे जॉब मिली हुई टीचिंग जी, हब वटि कोई आहे स्कूल उते, पोइ चई उते धोबी धोईंदो आहे कपिड़ा। मां हुनखे घर जूं रंगीन चादरूं न ॾिनियूं, मां हिनखे हे 2 ठाराए ॾिनियूं त जीअं धोबी धोए त फिटण जो कोई चांस ई न हुजे। सो उहे अञा ताईं हिते पयूं आहिनि साफ़ु सुथरियूं आहिनि। थोरो ई अर्सो, कुझु महीना हुन जॉब कई मोटी आयो, उनखां पोइ ॿी मिली वियसि। त बहरहाल शयूं कमु ईंदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं कढंदा आहियूं। सो हाणे मां इन्हनि सभिनीनि खे ॾिसां, चेक कयां छा सुको आहे छा आलो आहे, त हिननि खे उन हिसाब सां फैलाए छॾियां। पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हिन कबट जे हेठे खाने में मां अञा ताईं कुझु न विधो आहे। मथियों खानो माशाल्लाह साफ़ु थी ड्राई थी, हर शइ सही थी वई। हेठे खाने में जेको ही घिम इलाही हुई, सिम इलाही हुई, त मां हुनखे छॾे ॾिनो। ऐं हे सॼा फाइल, कागज़, डायरियूं, किताब छा बि आहे हिन में, उहो जेको आहे मां हिते ई छॾे ॾिनो त जीअं हिननि खे कंप्लीटली हवा लॻे त सुकी वञनि। हे ॾिसो त मुंहिंजा एॾा प्यारा फोल्डर्स हुया जेके कंहिं ज़माने में मां वरिता हुआ, उन्हनि खे हीअं आलाण जेका खाई वई। सो हिननि जा इहे एतिरा पार्ट्स कटे मां उछलींदमि। ज़ाहिर आहे कारा अहिड़ा सेंवर वारा त मां न रखंदमि। हे पूरी हिकिड़ी फाइल आहे मुंहिंजे ताहिर जा, मुंहिंजे हस्बैंड जा सॼा जेके आहिनि डॉक्यूमेंट्स, जेके ऑफिशियल हुन जा पेपर्स। हिन ते मां शायदि लिखी बि छॾियो, मां लिखंदी बि आहियां त जीअं मूंखे यादि रहे त कहिड़ी शइ में मां छा रखियो आहे। ऑर्गेनाइज़ करण जे लाइ इहो ज़रूरी अथव। त ॾिसो ताहिर जा डॉक्यूमेंट्स, चाचा मुज़फ़र जा ताज़ियती ख़त, चाचा मुज़फ़र मुंहिंजो सोहरो हुयो, ऐं अख़बारनि जूं कटिंग्स, अली जा सर्टिफिकेट्स ऐं टी वी लाइसेंस। माने हे कहिड़ी कहिड़ी शयूं हिन लिफ़ाफ़े में मां विधियूं आहिनि, उहे हे सभु आहिनि। ऐं उन्हनि जी डिटेल मां हुनजे मथां लिखी छॾी आहे। हीअ आहिनि मुंहिंजे हस्बैंड जा ही एग्ज़ाम स्लिप। अहिड़ी तरह सां हुन जेके बि आहिनि, छा हूंदो हाणे त मूंखे यादि बि नथो अचे। हे नंढड़े हूंदे जा जॾहिं हुन कॾहिं एग्ज़ाम ॾिना हुया, जॾहिं पढ़ंदो कॉलेज में। बहरहाल ऐं हिकिड़ी ॿी बि शइ तव्हांखे ॾेखारियां। हीअ ॾिसो मुंहिंजो किताबु छपियल जिंदो मुंहिंजी जिंद, हीअ उन जा बटर पेपर्स आहिनि। ठीकु आहे। सो बटर पेपर शायदि तव्हां लफ़्ज़ कॾहिं ॿुधो हुजे, त यानी मूंखे अगरि मां ॿीहर हीअ किताबु छपिरायां त मूंखे कंपोज़ न कराइणो पवंदो। हीअ ईअं जो ईअं कंपोज़ थियल आहे हितां। अगरि मां पब्लिशर खे ॾियां त हीअ वापसि प्रिंट थी सघे थो। ठीकु आहे। हिन ते जेको ख़र्चु ईंदो बसि उहो सिर्फ़ु कागज़ वग़ैरह जो ऐं प्रिंटिंग जो, बाक़ी कंपोज़िंग ऐं ॿिए कंहिं शइ जो ख़र्चु न ईंदो। सो इन जो लिफ़ाफ़ो बि फाटी वियो आहे। सो मुंहिंजा इहे ॾाढा क़ीमती यादगार आहिनि। हीअ हिकिड़ी तस्वीर बि तव्हां सां शेयर कयां मुंहिंजे स्कूल जी, सेंट बोनावेंचर्स जी, जॾहिं मूंखे सिंध लेवल ते बेस्ट टीचर जो अवॉर्ड मिलियो हो। त हे असांजो आहे प्रिंसिपल, हीअ मां आहियां पंहिंजे ट्रेडिशनल स्टाइल जे कपिड़नि में। ही हेड हुयो असांजो उतां जो क्रिश्चन कम्यूनिटी जो बिशप मैक्स। हीअ हेड मिस्ट्रेस मिस एंजेला डिसूज़ा, असांजी प्रिंसिपल जी जेका आहे वाइफ। ऐं हितां हेठां तव्हां पढ़ी बि सघो था, बिशप मैक्स प्रेजेंटेड द टीचर्स एक्सलेंस अवॉर्ड टू मिसिस नसरीन वफ़ाई। बहरहाल जेको बि ठीकु आहे। सो इहा बि हिकिड़ी मुंहिंजी यादगार। ऐं इहे मुंहिंजा पसंदि जा कपिड़ा, ज़रिए जे पाचनि वारी शलवार, कुंडीअ जो हे मां पाण ठारायो, ट्रेस करे मोकिलियो हो। ऐं सितारा हिन सॼे में मां आहियां, आर हणाई हिन रए खे। सो इहा आहियां मां लॉन्ग अगो, अलाए कॾहिं, हा 10 मई 2006। ठीकु आहे। अञा हिकिड़ी ॿी बि शइ हिन डिग मां तव्हां सां शेयर कयां। हीअ आहे हिकिड़ो बैग जंहिंमें जेको मुंहिंजे तारीख़ जे अचीवमेंट्स सां भरियल आहे। ही सर्टिफिकेट्स आहे स्कूल लाइफ जा मोस्टली। ही सोशल स्टडीज़ एग्ज़िबिशन में पार्टिसिपेट कयो हुई, ऐं रमज़ान क्विज़ में 2nd।
तव्हां बोर न थिजो प्लीज़। कंपेयरिंग में हिसो वरितो हुअईं, उनजो अथसि पार्टिसिपेशन जो। ऐं ही छा में आयो आहे, सिंधी डिबेट में फस्ट, ऐं वरी सिंधी डिबेट में थर्ड, उर्दू एजुकेशन में फस्ट, अच्छा आउटस्टैंडिंग क्लास में, अच्छा क्लास में सेकंड आयो आहे। ऐं ही सिंधी एजुकेशन में फस्ट, इंटर हाउस सिंगिंग कॉन्टेस्ट थर्ड, ऐं स्टैंडिंग फर्स्ट इन हार्ट टॉक शो। अच्छा ही डिस्कशन में हिस्सो वरितो हुई, हुन में फस्ट आयो। ऐं इंग्लिश ईडीएम कॉन्टेस्ट सेकंड। ज़बरदस्त, ख़ुशि थी थियां, मुंहिंजी अचीवमेंट आहे, सॼी मुंहिंजी महिनत आहे ऐं मुंहिंजे बच्चनि जी ज़िमेदारी जो अहसासु आहे। इंग्लिश क्विज़ कॉन्टेस्ट में फस्ट, हे क्लास जो रेगुलर स्टूडेंट साल जो, काई मोकल न कयईं, हुनजो सर्टिफिकेट आहे। ऐं ही आहे इंटर हाउस सिंधी एजुकेशन में थर्ड, सिंधी क्विज़ कॉन्टेस्ट में कंपेयर जो सर्टिफिकेट, साइंस एग्ज़िबिशन जी पार्टिसिपेशन, ऐं सोशल स्टडीज़ क्विज़ में सेकंड, सिंगिंग कॉन्टेस्ट में थर्ड, सिंगिंग कॉन्टेस्ट में फस्ट। सो बहरहाल ही भरियल आहे सॼो, मां सभु नथी कढां, मां तव्हांखे सिर्फ़ु थोरो थी ॾेखारियां त केॾनि शयुनि में हिसो वठंदो ऐं माशाल्लाह का न का पोजीशन ज़रूरु खणंदो, ऐं मुंहिंजी फुल सपोर्ट हूंदी मुंहिंजे ॿारनि खे त पार्टिसिपेट कनि। ऐं मां इहो बि न चवंदी हुअमि उन्हनि खे त पोजीशन खणो, पार्टिसिपेट कयो, छो त पार्टिसिपेशन इम्पॉर्टेंट हूंदी आहे। पोजीशन जो ख़ैरु आहे, अची वई त वाह वाह, न आई त ख़ैरु आहे, ठीकु आहे। सो हाणे मां सॼो कंदमि हिन खे कबट खे सेट, बाक़ी रहियल हिसे खे हितां ही शयूं मां कढी कोन्हनि, ठीकु आहे। सो इन्हनि ते अञा ताईं डस्ट पई आहे, इहे कढंदमि, हिननि खे त मां ऑर्गेनाइज़ कंदमि प्रॉपरली हर शइ खे, पोइ तव्हां सां शेयर थी कयां। सो ही हेठो खानो ऑर्गेनाइज़ थी वियो, ऐं जेके नंढियूं नंढियूं शयूं हुयूं उहे मां हिन बास्केट में विझी रखियूं आहिनि, छो त बार बार जीअं किरनि थियूं या उन्हनि खे होल्ड करणु मुश्किल कमु आहे, जीअं हीअ बि टेप बि हिन में विझी छॾियां। त हमेशह यादि रखो त ऑर्गेनाइज़ करण जे लाइ खाननि में या त रेक्टेंगल या स्क्वायर बास्केट्स या बॉक्सिस उहे ई सही रहंदा आहिनि, गोल जेके आहिनि उहे जाइ थी वियल आहे, इन करे मां अहिड़ी काई शइ हिन में यूज़ न कई आहे। सो ॾाढी कोशिशि कई अथमि, हेठि सॼो मुंहिंजो क्राफ्ट जो मटीरियल आहे मोस्टली, ऐं मथे कुझु इम्पॉर्टेंट मतिलबु कोई ईअं न आहे जाइदादुनि जा कागज़ कोन्हनि, जाइदादूं त आहिनि बि कोन असां वटि, पर मुंहिंजे लाइ जेके इम्पॉर्टेंट किताब ऐं मुंहिंजूं लिखड़ियूं वग़ैरह, इलाही सारो कचिरो बि कढियो अथमि, ऐं कुझु कम जी शयूं बि कढियूं आहिनि जेके मां तव्हां सां शेयर बि कयां। हीअ आहे पेन होल्डर, KFC पाकिस्तान, 2006 में मूंखे हिननि जे तरफ़ां सर्विस एक्सलेंस अवॉर्ड मिलियो, त उनमें कुझु गिफ्ट्स बि मिलिया हुआ, डायरी हुई, ॿियो अलाए छा डायरी त ॻरी वई, हे अञा ताईं पियो आहे। सो हे कढियो अथमि त मां यूज़ कयां। हे हिकिड़ो निकितो हुयो, ॾिसो कोरीअड़ा घुमनि था हिन में, ही मुंहिंजो आहे फ़ोन जो कवर, सो ही एम्ब्रॉयडरी थियल आहे, हिन में मोती लॻियल आहिनि, फेल्ट जो ठाहियो हुअमि, हाणे मुंहिंजो वॾो फ़ोन आहे, उन महिल मूंखे नंढो फ़ोन हूंदो। हीअ डायरी कढियमि त जीअं मां हिन खे यूज़ करे सघां, रखे रखे शयूं ख़राब थी वञनि। ऐं हीअ मुंहिंजी हिकिड़ी राइटिंग, हिकिड़ी मुंहिंजी तहरीर, जेका मां ड्यूरिंग पंहिंजी जॉब लिखी हुई, या बि मूंखे मिली वई अचानक, त मूं चयो या बि कॾहिं शेयर कंदमि। मुंहिंजी डिजिटल कैमरा जंहिंजो हशर थी वियो आहे, अलाए कॾहिं खां हिन घर में त आया हूं 3 सालनि खां यूज़ कोन कई आहे, त मूं चयो हिनखे बि थोरो चार्ज कयां, ॾिसांसि छा हाल अहिवाल अथसि। हिकिड़ो नंढिड़ो कार्ड होल्डर, छो त मुंहिंजो हस्बैंड शुरू में UBL में हूंदो, 37 इयर्स हुनजी जॉब हुई UBL में, त अहिड़े क़िस्म जूं कुझु निशानियूं। त हीअ कढियमि त मूं वटि कुझु कार्ड आहिनि जेके मां जिन खे फ़ोन कयां थी कारीगरनि खे, उन्हनि जा खणी हिन में विझी छॾींदमि सॼा। सो हाणे कबट कयूं था बंदि, ऐं पोइ अञा मूंखे कचिरो ठिकाणे हणिणो आहे, छो त हिन में कुझु नंबर लिखियल आहिनि, कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके फाड़े उछलाइणियूं आहिनि, ठीकु आहे। सो हीअ बंदि थी वियो, सो हितां जो कमु थियो ख़तमु फ़िलहालु, ऐं बाक़ी पोइ मां कयां थी हिन खे बि आलो कपिड़ो करे साफ़ु कंदमि कवर। अंदरि कबटनि में रखियल शयुनि जी हालति थी वञे, छा कयां मां। सो थक जी का इंतिहा कोन्हे, पर अल्हम्दुलिल्लाह सांझे जे असां अचण में अञा 10-12 मिंट हूंदा या कुझु देरि आहे। सो सोचियमि त अॼु थोरी तव्हां सां कचहरी करे वठां। ऐं हाणे कबट में जेके मां शयूं, जेके कागज़, जेके लिफ़ाफ़ा भरियल रखिया आहिनि, यकीन कयो उन्हनि में एतिरियूं त यादूं आहिनि, ऐं तव्हां सां शेयर करण लाइ तमामु घणो कुझु थी पियो सघे, पर मूंखे उहो यकीन न हो त शायदि केरु इंट्रस्टेड हुजे या न हुजे।
पर मां त इलाही वञे जेतिरी देरि मूंखे 15 मिंट लॻनि हा इन खे सेट करण में त मां त कलाकु वेही रहियमि हिते। फोटोग्राफ्स पिया निकिरनि, ख़त, पर्चियूं, पुर्ज़ा, वरी कढंदी सफ़ाई बि कंदी वियमि। हिकिड़ी चिठी निकिती, वीसी शुरू थी हिन महीने खां हेसि ताईं हेतिरनि हज़ारनि जी, मतिलबु अहिड़े क़िस्म जूं शयूं निकिरंदियूं पियूं वञनि त उहे बि कढंदी फाड़ींदी वियमि। त ऐं ॿियो तस्वीरूं हुयूं इलाही सारियूं, पुराणा काग़ज़, पुराणी यादूं, घणो कुझु। फ़िलहालु जेसिताईं चवंदा आहिनि सिसीअ में साह आहे या सिरीअ में साह आहे तेसिताईं इंसानु न कंहिं शइ तां हथु नथो खणे। पर पोइ बि मुंहिंजी कोशिशि आहे त जेतिरो जल्दी जल्दी थी सघे मां शयुनि मां जान छॾाईंदी वञा, त जीअं मतिलबु छा सां दिलि लाहिजे, तॾहिं पाण खे हलो वञिणो आहे, फना थियणो आहे। बहरहाल ज़िंदा इंसान जी विंद रहे त ईअं मां बि कुझु न कुझु गॾु कंदी रहंदी आहियां। हेॾा सारा सामान हाणे बि वठी आयमि, हिर्सु, शौक़ु चइजे, जुनून चइजे। सो पर सची ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं मूंखे अचण सां न हे 2-3 क़िस्मनि जा डिज़ास्टर्स फेस न करणा पवनि हा त मां कुझु क्राफ्ट्स वीडियो, कुझु होम डेकोर जूं वीडियोज़ ठाहिणु शुरू कया हा। पर मां हिन में अञा ताईं कल्ह खां कपिड़ा थी धोआं, सुभाणे ताईं धोईंदमि, जिन जो इम्कानु इहो ई आहे। त अञा मथे कबट में हुया, सुराण वई वॉक करणु, मां हुनखे चयो हाणे बाक़ी जेको बचियो आहे उहो सॼो मेड़े सेड़े तेले में विझी खणी आहे, त मां राति जो धोईंदमि या सुबुह जो धोईंदमि। रिलियूं सिर्फ़ु उहे ई धोतियूं आहिनि ज़ाहिरा जेके कबट में आहिनि। सोचां थी पेटी बि खोले ॾिसां, यकीन कयो सोचां थी पेटी खोलियां, सोचे करे भउ थो थिए अगरि उन में का तबाही हूंदी पोइ मां छा कंदमि। उन में त कंबल, सवड़ियूं, विहाणा इहे पिया आहिनि। ख़ुदा न ख़ास्ता जे इहे ख़राबु थी विया त सोचो त केॾो वॾो छा बसि अलाह कंदो, ईअं न हूंदो। मां बुरो नथी सोचां, सुठो थी सोचां त जीअं सुठो थिए। सो इरादो इहो ई आहे त हाणे कबट जीअं ख़ाली थियो आहे, सॼा इहे सभु कपिड़ा धोपी हेठि कबट में सेट थी वेंदा। उनखां पोइ मां स्टोर जी सफ़ाई या पाण कंदमि या नंढिड़ो छोकिरो अची वियो त उनखां कराईंदमि। त पोइ पेटीअ खे बि उन महिल मां चेक करे वठंदमि त छा सूरत हाल आहे, त जीअं मां वटि को हिकिड़ो हेल्पर हुजे जेको मूंखे सॼा सामान कढाए। सो बसि अलाह सी ख़ैरु कंदो, ईअं थींदो रहंदो, अलाए छा छा थींदो आहे ज़िंदगी में। हे त पोइ बि थोरो थियो आहे ऐं शुक्र इहो थी कयां त कुझु टुके न विया आहिनि, न त मतिलबु सालनि जी महिनत, पैसो, टाइम, हाणे मूं में उहा एनर्जी बि न आहे त मां एतिरो सभु कुझु करे सघां। त ख़ौफ़ज़दा तॾहिं थी थियां त ख़र्च लॻींदो, मां महिनत मूंखां पुॼे कोन थी, एतिरी मुंहिंजी सिहत न आहे। सो बहरहाल हाणे सांझीअ जी अज़ान अचणु शुरू थी वई आहे परे परे खां। इहे तक़रीबन 2-3 मिंट आज़ानूं हलंदियूं, मां सोचियमि कुझु तव्हां सां ॻाल्हाए वठां। सो मूंखे उमेदु आहे त अॼु जो व्लॉग तव्हांखे बोरिंग न लॻंदो, छो त मुंहिंजी ज़िंदगी आहे कम खां सवाइ ॿियो त मुंहिंजी ज़िंदगी में कुझु आहे कोन। बसि इहो हूंदो आहे त कमु कॾहिं तव्हांजी पसंदि जो हूंदो आहे, कॾहिं न हूंदो आहे। सो बोर बिल्कुलु न थिजो, इनशाला 1-2 ॾींहंनि में जीअं सभु इहे मसइला हल थी वेंदा त ॿियूं इंट्रस्टिंग वीडियोज़ बि मां इनशाला ठाहिणु शुरू कंदमि। सो नमाज़ जी तयारी कबी हाणे। अलाह सी तव्हां ख़ुशि रखे, सलामत जो, आबाद जो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं।